कोटड़ी में खंबे गुम कयल जस्त अॻवान फता चनाबे जी आज़ादी लाइ संदन अज़ीज़नि मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते खंबे गुम कयल जस्त अॻवान फता चन्नी जे वॾे भाउ मुनीर चन्ना चयो त संदसि भाउ बेगुनाह आहे, खेसि फौरी तौरु आज़ादु कयो वञे। एसयूपी जे अॻवान मुमताज़ ॻोरड चयो त खंबे गुम कयल ते अगरि को केस आहे त उन्हनि खे पाकिस्तान जी आइन मूजिबि कोर्टनि जे हवाले कयो वञे। सोजरे सिंधी चयो त जिस्कम अॻवान दिदार शाम बि काल्ह खां लापता आहे। माइटनि खे शक आहे त किथे उनखे बि खंबे गुम कयो वियो आहे। ऐं ॿिया जेके क़ौमी कारकुन उन्हनि खे खंबे गुम कयो थो वञे। अगरि को उन्हनि ते कोई केस आहे त उन्हनि खे कोर्टनि में पाकिस्तान जे आइन जे मुताबिक़ उन्हनि खे कोर्ट में पेश करे उन्हनि ते जेको ॾोह आहे उनजी एफ आई आर कई वञे, उनखे कोर्ट में पेश कयो वञे। हीअ किथां जी दहशतगर्दी आहे त कंहिं बि पुरअमन शहरी खे, कंहिं बि क़ौमी वर्कर खे खंबे गुम करणु या तमामु नाइंसाफ़ी आहे, पाकिस्तान जे आइन जे बि ख़िलाफ़ु आहे। असांजो मुतालबो आहे त फौरन हिननि खे आज़ादु कयो वञे। इन्हनि मुतालबो कयो त खंबे गुम कयल कारकुननि खे फौरी तौरु आज़ादु कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk